जामशोरो भरिसां सेंडोज़ रोड लॻ नामालूम हथियारबंदनि एएसआई ऐं पुलिस एहलकार खे मुबैना तौरु तशदुद जो निशानो बणायो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर दीदार अली मल्लाह मूजिबि हथियारबंदनि जे तशदुद में जामशोरो थाणे जो एएसआई पीरल सोलंकी ऐं अहलकार दिलदार ख़ासकली सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां फौरी तिबी इमदाद मिलण बाद एएसआई पीरल सोलंकी के सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल किया वियो आहे। हमले ऐं तशदुद में जवाबदारनि एएसआई जी वर्दी पिणु फाड़े विधी। इतला ते एसएसपी जामशोरो इमरान कुरैशी लम्स अस्पताल पहुची ज़ख़्मी अहलकारनि जी अयादत कंदे संदन वाक़े बाबति तफ़सील पिणु मालूम कया। होॾां राब्तो करण ते जामशोरे थाणे जे एसएचओ मज़हर नाइच ॿुधायो त एएसआई पुलिस कांस्टेबल मामूल मूजिबि पेट्रोलिंग ते हुआ त ॾोह जे इरादे सां बीठल बिरोही ऐं मीरजत बिरादरी जी हथियारबंदनि मथनि हमिलो कयो। पुलिस बर वक़्तु कार्रवाई कंदे हिकु जवाबदार मुनीर बिरोही खे गिरफ़्तार कयो आहे। वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां पिया वञनि।